तव्हां में सचपच अनुशासन आहे। अचो 2 तिमोथेयुस 1:7 में ॾिसूं। प्रभु असांखे डप जी आत्मा सां कोन ॾिठो, उन शइ में हिक जैसां असांखे ॾकणु कोन खपे। खोड़ माण्हू सोचींदा आहिनि त असांखे कहिड़ो प्रलोभन आहे। तव्हांखे छो प्रलोभन हुजे? तव्हांखे आलसी थियण जी प्रलोभन आहे? उहो प्रलोभन थींदो आहे जेको जॾहिं तव्हांखे बिस्तर तां उथणु खपे तव्हां उतां। असां वटि लालच आहे, पर असां प्रलोभन खे न चई सघंदा आहियूं ऐं असांखे कोन ख़बर आहे त असांखे कीअं चऊं। उन जी परिणाम छा आहे? 2 तिमोथेयुस 1:7 जे हिसाब सां प्रभु असांखे सेखारे थो कि असांखे कहिड़ी आत्मा में रही करे छा सिखणो आहे। प्रभु असांखे पूरी तरह सां सेखारे थो, मजबूत थो ठाहे। उहो चए थो असांखे शांती मिले। हुन असांखे आत्मा में ॾिनी आहे प्यार, शांती ऐं संतुलित थी करे असांजे अंदरि ॾिनो मन में। ऐं असांखे ॿियो छा ॾिनो आहे? छा? अनुशासन। प्रभु असांखे पहिरियों ई अनुशासन ॾिनो आहे। अनुशासन त इहो चवणु बेतुक आहे त असां वटि अनुशासन आहे, मुंहिंजे पाण ते काबू आहे, इन खे वात मां वरी निकिरणु न ॾिजो। अगरि असां पंहिंजे पक्ष में अनुशासित थी वेंदासीं त घटि में घटि असांखे सच में ॻाल्हाइणो पवंदो। उहो इन करे मां चवां थी। तव्हां सभु ताड़ियूं नथा वॼायो। तव्हांजे हिसाब सां इहो ॾुखियो छो आहे? मां कोन करे थो सघां, मां जाम दुखी आहियां, मूंखे दुख आहे। असांखे पवित्र आत्मा सॾु कयो आहे मुश्किल जे वक़्तु ऐं सॾु कयो आहे। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था? इन करे असांखे इहा ताक़त मिली आहे जीअं असां हिन दुख खे हटाए सघूं। तॾहिं बि असांजी हालत थकियल आहे। जंहिं महिल असां गुप्त में कठिन कयूं ऐं असांखे ज़रूरतमंद मदद मिली हुई त प्रभु असांखे उहो कमु ॾिनई, शैतान खे भॼाई। असांखे सम्झणु खपे कि असां छा था कयूं, कहिड़ी घुर्ज आहे। मुंहिंजे ख़्याल सां असां जाम दफ़ा इहो कोशिशि कंदा आहियूं, विरोध कंदा आहियूं। प्रचार जी ज़रूरत न आहे, पर असांखे ज़रूरत आहे उहा जेकी असांजी ज़िंदगी में कहिड़ो अंजाम आणे थी पाप में, असांजे जीवन में। जॾहिं प्रभु कुझु करण सां मना कंदा आहिनि, उहो पवित्र सुझाव कोन्हे, उहो हिकु हुकुम आहे तव्हांखे न कयो जी माना जो मतिलबु। आमेन। मुंहिंजे वीचार सां जाम माण्हू हिन दफ़ा में सोचींदा आहिनि त असां कहिड़ी ॻाल्हि था कयूं। मां ऐं देव ॿई चिंता कंदा हुयासीं, माण्हुनि में उहो प्रभु जो श्रद्धा वारो डपु कोन रहियो आहे। मां प्रभुअ सां ग़लति तरीक़े सां ॾकण जे लाइ कोन थी चवां, मां ॻाल्हायां थी परमेश्वर जी निर्धरता, उन सां अभिषेक सां परिणाम थींदो प्रभुअ जो। उन ॻाल्हियुनि ते अचो रोमियो 6:21 में ॾिसूं था परिणाम छा थींदो आहे। तव्हांखे ख़बर आहे आत्मविश्वास कोन हुजण सां जीवन में तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि। रोमियो 6:21 तव्हांजी ॻाल्हियुनि सां लज्जित थींदा आहिनि ऐं तव्हांखे मामले में ख़बर पवंदी आहे छा मिलियो, ऐं उनजो अंत ईअं ई थींदो, मौत। हाणे मां तव्हांखां हिकु सवाल पुछां थी, हर साल जेके तव्हां पाप गुज़रिया आहिनि मसीह में तव्हां स्वीकार पिया कयो ऐं उन मां तव्हांखे छा मिलियो? कुझु न। तव्हांखे छड़ो हिकु शइ मिली, उहा आहे दुख। बेशक तव्हांजे शरीर खे कॾहिं कॾहिं रोमांच मिलंदो हूंदो, पर सच इहो आहे त अंदरि गहराईअ में जिते ख़ासि हूंदो आहे तव्हांजो दुख हूंदव। असांखे प्रभुअ जा हुकुम मञी करे फ़ाइदे में रहणो आहे। असांखे कुझु फ़ाइदो कोन खपे, पर हाणे थींदो। वचन 22-42 पाप सां आज़ाद थी करे हेलेलुया चओ, हेलेलुया। सभई चओ पाप सां आज़ाद आहियूं। ऐं तव्हां ठही वञो प्रभुअ जा दास।
मूंखे प्यारो लॻंदो आहे, मां शैतान जो दास कोन आहियां। तव्हांखे फल मिलियो जंहिंसां तव्हांजी पवित्रता हूंदी, उनजो अंत अनंत जीवन आहे। पवित्रता पंहिंजे पाप जो हिकु फल मिलंदो आहे। इन जो कारण इहो आहे त तव्हांखे कुझु कमु करणा पवंदा आहिनि ऐं दोषी महसूसु थींदा आहियो। इन तरीक़े सां तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां छा करे रहिया आहियो ऐं तव्हांखे कहिड़ो कमु करिणो आहे, छा पिया कयो, कोन न मिलियो आहे, मिलण वारो आहे, उहो छा आहे। इन करे पवित्रता पंहिंजो पाण सां आहे। जेकी पवित्रता पंहिंजे पाण जे अंदरि फल ॾींदी, उहो वचन टीवीअ में आहे जेको चए थो पाप जी मजबूती आहे मौत, पर प्रभु जो वरदान आहे असां यीशू मसीह मथां अनंत जीवन जो। मौत जे बारे में सच ॻाल्हायां, उहा ॻाल्हि पई कयां, उनजो इहो अर्थ आहे त साह खणणु बंदि कयो। इन जो मतिलबु कोन्हे। इन जो मतिलबु आहे इन तरीक़े जो दुख जंहिंजी असां कल्पना था करे सघूं। ख़बर अथव, हाणे मां पूरी ईमानदारी सां चवां थी कि मूंखे ख़बर आहे हिते खोड़ माण्हू आहिनि ऐं टीवी ते ॾिसण वारा माण्हू आहिनि, शायदि ॿुधंदा पिया रिकॉर्डिंग ते। पोइ सिखणो आहे। ॾाढा दुख आहिनि, दुखी माण्हू आहिनि, उहो गिरजे बि वेंदा आहिनि, मूंखे ख़बर आहे। पंहिंजी पवित्रता खे मोटाईंदा आहिनि ऐं पंहिंजी प्रभु जी स्तुति खे सचुपचु ॾाढी दुखीअ सां ॾिसंदा आहिनि। ऐं दुखी माण्हू ॿियनि खे वधीक दुखी कंदा आहिनि। घर में बि उहो ई कोशिशि कंदा आहिनि। तव्हांजे दुख जो हिकु कारण आहे, मां निर्धन थी करे इहो चवण वारी आहियां, तव्हांखे दुखनि जो हिकु कारण आहे तव्हां अनुशासन ऐं आत्मविश्वास जी कमी आहे। कुझु आहे जेको तव्हांखे ख़बर आहे तव्हांखे कुझु करिणो आहे। तव्हां उतिरो वेही करे जेतिरो मायूस थियो। छा मां हिते वेठल माण्हुनि खे ॾकायां पई जेके हिते वेठा आहिनि साम्हूं मुंहिंजे साम्हूं? पर हाणे बि ॾोह जी भावना ॾिसी था सघो। असांखे इन करे सम्झणु खपे त असां जेके तव्हांखे सचुपचु कोन करणु घुरिजे उहा तव्हांखे बदिलणु आणणु मुश्किल कोन थींदो। हिन लाइ थोरो अनुशासन जी ज़रूरत आहे। तव्हां प्रभु सां गॾु वक़्तु था बितायो। इहो इलाही मुश्किल आहे। मां इलाही बिज़ी आहियां, मूंखे कम आहिनि। कहिड़े कम में व्यस्त आहियो जेके तव्हांखे दुखी कंदा आहिनि? तव्हांखे ख़बर आहे मां पंहिंजे 1 साल खां पंहिंजी पासबुक अपडेट कोन कई आहे। मूंखे ख़बर न आहे त छा थी रहियो आहे, पर बैंक मां फ़ोन ईंदो आहे त तव्हांजा चेक बाउंस था थियनि ऐं तव्हांखे ॾिसो मां कहिड़े बि विषय ते ॾोह ॾेई थी सघां। छा तव्हां पंहिंजे घर में कुझु ॻोल्हे नथा सघो? सॼे घर में जाम शयूं फैलायूं आहिनि प्रभु तव्हांजे लाइ। तव्हांखे ख़बर कोन्हे तव्हां छा था कयो ऐं कहिड़ी ख़रीदारी था कयो। तव्हां ईअं न चओ त मां मथे बालकनी में आहियां। आहे की न? हाणे ॿुधायो तव्हां मां घणा माण्हू मां सच थी ॻाल्हायां, मूंखे वणंदो आहे। मूंखे रुगो तव्हांजी मदद करणी आहे। कुझु शयूं थींदियूं आहिनि जंहिंजे बारे में असां नथा करे सघूं, जंहिंजे बारे में असांखे कुझु करणु खपे, त असांखे उहो करणु खपे। 60 खां 70% शायदि उन खां वधीक तव्हांजी समस्या हूंदी आहे त तव्हां प्रतीक्षा न कंदा आहियो ऐं उन मां अॻियां हली वेंदा आहियो। हर रोज़ु सुबुह जो उथी करे कलाक गॾु प्रभुअ सां वियो। मां प्रवचन ॿुधो, टी शर्ट वरिती, मां सभा में वियमि, मां इहो कयो। मूंखे तव्हांजी ज़रूरत आहे।
तव्हांखे मुंहिंजी मदद करणी पवंदी। अगरि तव्हां मूंखे न बदिलींदव मां कॾहिं बि कोन मटी सघंदमि। प्रभु तव्हां मूंखे इन शादीअ जे बंधन में ॿधी रहण लाइ चयो आहे जेको तव्हां चाहींदव ऐं मां नथी सम्झी सघां। प्रभु मूंखे तव्हां सां प्यारु आहे ऐं उहो प्यारु करणु चाहियां थी। इहो सभु छा आहे? इहो तव्हांखे खपे? मां प्रभु सां गॾु वक़्तु गुज़ारणु थी चाहियां ऐं प्रभुअ खे पंहिंजे समय में प्रभु दया कंदो। असां प्रभुअ खे पंहिंजे समय में शामिल नथा करे सघूं। असां पंहिंजे जीवन में उनखे बिताए था सघूं सॼे राज्य में धर्म जे ॻाल्हि सां। मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां अॼु कुझु हिन सां गॾु सिखी वञो। मां छा थी चवां ऐं छा चवणु चाहियां थी ऐं तव्हांखे कहिड़ी स्तुति मिले उहो तव्हां ॾिसो। टीवी में प्रोग्राम ॾिसण वारा माण्हू बि ॾाढो सुठा आहिनि जेके गिरजे वेंदा आहिनि, पर उनखे हिन जे बारे में कुझु ख़बर कोन्हे मसीह में मुफ़्त में छा थींदो आहे ऐं व्यक्तिगत संबंध ठही सघंदा आहिनि ऐं तव्हां मौजूदगी में वधीक वक़्तु बिताए सघंदा आहियो उन प्रभुअ सां जेको तव्हांजे लाइ पंहिंजे पैसनि सां छा करणु खपे। तव्हां कंहिं बि शइ जे बारे में कहिड़ी बि ॻाल्हि करे सघंदा आहियो, उनजो इंतज़ारु कयो ऐं मां चवां थी कोशिशि कयो त तव्हां सिखो तव्हांखे कीअं इंतज़ारु करिणो आहे, तव्हांजे जीवन में छा खपे, कहिड़ो बदिलाव खपे। असां हमेशह गिरजे में वेंदा आहियूं ऐं ख़ाली प्रभावित थी वेंदा आहियूं उन ॻाल्हियुनि सां ऐं उहो चवनि ऐं सिखी वञे त कीअं जीअणो आहे पंहिंजी ज़िंदगीअ में ऐं अॻियां वधंदे उहो प्रभाव ॾिसी करे। दुनिया में उहो ॻाल्हि आहे जेकी तव्हां करे सघंदा आहियो। पूरी तरह सां तव्हांखे प्रभुअ लाइ सभु कुझु करिणो पवंदो। अनुशासन ऐं आत्मविश्वास सां गॾु इहो सचपच दयनीय आहे कि असांजी अनुशासन जी कमी आहे ऐं क़ाबिलियत बर्बाद थींदी आहे। कोई घोड़ो काथे बि कोन पहुचंदो जतायो न वञे, न त उहो बेकाबू थी हिते हुते भॼंदो। कंहिं बि झरने सां बिजली ऐं ऊर्जा कोन मिलंदी आहे जेसिताईं हुनखे कोई बि जीवन कॾहिं बि महान नथो ठही सघे जेसिताईं उहो समर्पित अनुशासित आहे। मां जाम साल पहिरीं इहो सिखियो आहे त 80% माण्हू पंहिंजी क़ाबिलियत में लॻाईंदा आहिनि त असां छा था कयूं, कुझु सुठो कोन था कयूं। कुझु चवंदा त असां उद्धार पिया कयूं, कुझु ॾिसी करे चवंदा त असां संतुलन में आहियूं। कुझु घर में तव्हांखे घर में न वञिणो आहे ऐं तव्हां चवंदा कि इहा कहिड़ी ॻाल्हि आहे। ॿुधायो हाणे तव्हांखे शइ ते ध्यानु रखिणो पवंदो आहे, शुरू या ख़तमु उहो ख़तमु करे खपे जेको तव्हांखे शुरूआत कई आहे ऐं जेको तव्हांखे करणु घुरिजे उहो तव्हां कंदव। इन में कहिड़ी क़ाबिलियत हूंदी आहे तव्हांखे ख़बर आहे। इन ॻाल्हि जी तव्हां कहिड़ो मुक़ाम ते पहुता आहियो, इन ॻाल्हि जो ध्यानु ॾियणु खपे तव्हांखे। हे मुंहिंजा प्रभु, सभई व्यस्त आहिनि, असां व्यस्त आहियूं, असां व्यस्त आहियूं। तव्हां कीअं आहियो भाउ? असां व्यस्त आहियूं। पोइ 6 महीने खां पोइ फ़ोन कयो आहे त व्यस्त हुयमि। छा तव्हां फलदार आहियो? प्रभु असांखे व्यस्त हुजण जे लाइ न चयो आहे, असांखे फलदार थियण लाइ चयो। ॿिन्हिनि में फ़र्क़ु आहे। घर वञी करे पाण सां गॾु ॻाल्हायो। छा कॾहिं तव्हां पाण सां मुलाक़ात कई आहे? मां हमेशह पाण सां मुलाक़ात कंदी आहियां। हिकु ॾींहुं मां 7 ॾींहंनि जे लाइ सेंट लुइस सां ॿाहिरि हली वियसि पाण सां मुलाक़ात करण जे लाइ। मूंखे खोड़ तकलीफ़ थी हुई लंबी मुलाक़ात करण लाइ। उहो हैरान करण वारी ॻाल्हि आहे जंहिं महिल प्रभु असांखे चुप रहण सां ॿुधाईंदो आहे त तव्हांजे जीवन में छा ग़लति आहे ऐं उन सां तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां छा था कयो। ॿुधायो हाणे हिकु अनुशासित माण्हू जा ख़ासि लक्षण आहिनि। पहिरें ॾिसूं था उहे ॻाल्हियूं। अनुशासित माण्हू जेको हमेशह ज़रूरत खां वधीक कंदो आहे, पंहिंजे कम ते उहो
5-10 मिंट पहिरियों ई पहुचंदो ऐं उन वक़्त ते दफ़्तर कोर पहुचंदो आहे। 5 मिंट बाथरूम में, 5 मिंट कैंटीन में विताए करे उहो अॻियां शुभ प्रभात कंदो आहे। 10 मिंट लॻाईंदो आहे, 20 मिंट देरि सां न कमु शुरू कंदो आहे ऐं उमेद करण खां पहिरीं पगार वठंदो आहे ऐं सॼे ॾींहं में उहो वक़्तु बर्बाद कंदा आहिनि, ओतिरो ख़ुशि न हूंदा आहिनि। पर मां सम्झंदी आहियां ख़ुशि रही था सघो कि असांखे पंहिंजे पाण खां उहो कमु करणु खपे। असां चवंदा आहियूं हमेशह मूंखे इहो कोन करिणो आहे, जल्दी निकिरणो पवंदो आहे, जंहिंजो मतिलबु आहे मूंखे जल्दी सुम्हणो आहे। मां कीअं सुबुह जो जल्दी उठां? इहा सचपच ॾाढी मुश्किल ॻाल्हि आहे। केरु बि माण्हू हुजे, जेतिरो थी सघे उहो हमेशह कम में फुर्तीलो हुजे, उन जे लाइ चुनौती आहे अॼु खां 1 साल पोइ वापसि अचो जेको मूंखे ॿुधाइण जी कोशिशि करे रहियो आहे ऐं तव्हांजे जीवन में उहो थींदो जेको तव्हां सच कोन आहियो। उहा जेकी समस्या आहे असां सां आहे। मैत्री 25 में कवारियूं 5 चरिया 5 साणा उहे सभु इंतज़ार पिया कनि दूल्हे जो अचण जो, जेके असांजे मसीह जे मोटण जो इंतज़ार करण वांगुरु आहे। उहे 5 जेके चरियूं हुयूं उन्हनि कुझु अतिरिक्त कोन कयो। उहे 5 जेके साणियूं हुयूं उन्हनि वटि खोड़ तेल हो मशाल ॿारण लाइ, पर उन्हनि अञा वधीक तेल वरितो। ख़बर अथव, जॾहिं दूल्हे खे अचण में देरि थी वई त उन जी उमेद खां वधीक वक़्तु लॻो, तेसि ताईं जेकी 5 चरियुनि जी मिशालूं हुयूं उहे विसामी वयूं, छाकाणि त उन्हनि वटि कुझु बि न बचियो हो। अगरि तव्हां प्रभु सां गॾु वक़्तु कोन था बितायो त तव्हांजी मशाल विसामी वेंदी, तव्हांजो तेल ख़तमु थी वेंदो। उन्हनि सां गॾु उहो ई थियो जेको माण्हुनि सां गॾु थींदो आहे। उहे 5 चरियूं जंहिंजी मशाल विसामी वयूं, 5 जेके छाणियूं हुयूं उन्हनि खे चयो असांखे थोरो तेल ॾियो। कुझु कोन करण वारा हमेशह करण वारे वटि वेंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि हुननि जो ख़्यालु रखो। उन शइ खां ईर्ष्या करणु बंदि करे छॾियो जेके तव्हां कंदा आहियो हमेशह। ख़ाली इच्छा करणु बंदि करे छॾियो त ॾिसो काश मुंहिंजो घर तव्हांजे घर वांगुरु साफ़ हुजे हा त साफ़ कयो। काश मुंहिंजो कज आज़ादु थी वञे त सामान वठणु बंदि कयो, पंहिंजो बिल भरे छॾियो। अगरि मां उहो क़दम खणां त मूंखे खोड़ वक़्तु कुझु बि ख़रीद करण सां पंहिंजो देव ऐं मुंहिंजे जीवन में हिकु दफ़ो ईअं ई थियो, जॾहिं तव्हां पंहिंजी आमदनी खां वधीक ख़र्च कंदव त फल मिलंदो आहे। शरीर खां ज़रूरत तव्हां सुम्ही पिया आहियो छा? मां तव्हां सां ॻाल्हायां थी। तव्हां चवंदव ॾिसो जॉयस, प्रभु खे इन जी परवाह कोन्हे मां केतिरो सुम्हां थी, केतिरो खाईंदी आहियां, उनखे कुझु ॻाल्हियुनि जी परवाह कोन्हे, मां गंभीर समस्याउनि में आहियां। पर मूंखे यादि आहे जेकी नंढी ॻाल्हि हूंदी आहे ख़राबु आहे। हाणे मुंहिंजी तरफ़ ॾिसो, मां तव्हांखे कुझु ॿुधाइण थी चाहियां। अगरि असां प्रभु जी नंढी ॻाल्हि न ॿुधंदासीं, वॾी कीअं ॿुधंदासीं? उहो जेको थोरो वक़्तु असां सां वफ़ादार हूंदो आहे, असांखे चवंदो उनखे अधिकार ॾिनो वेंदो आहे त तव्हां इहो कयो। पवित्र आत्मा खे प्रोत्साहित कयो, हुकुम मञियो, आज्ञा जो पालन कयो जेको तव्हां कयो था। तव्हां हिकु हफ़्तो होटल में वेंदा आहियो ऐं तव्हां उहो कंदा आहियो जेके पंहिंजे कमरे में जेकी ॻाल्हि आहे।
मां तव्हांखे नथी चवां तव्हांखे हंधि छॾे करे विञाइणो पवंदो कुझु न कुझु, उहो न कयो, गंदगी न फैलायो। पर उते किन न कयो जेको तव्हांखे होटल के कमरे में वञी करे इहो करणु खपे छा उते। छो छो त मूंखे महसूसु थींदो आहे अगरि मां होटल जी मैनेजर या मालिक हुजां त मां हुनजो आभार मना ऐं हुनजा मालिक ऐं मैनेजर चवंदा आहिनि त इहा सुठी ॻाल्हि न आहे, छाकाणि त हुनजा जेका ग्राहक हुया उहो अची करे विया। नंढी ॻाल्हियूं ख़बर अथव, खोड़ दफ़ा असां साधारण क़ाबिलियत सां गॾु रहंदा आहियूं, असां अहिड़ा साधारण जीवन बिताईंदा आहियूं। असांखे इहो सिखणो पवंदो आहे त असांखे कहिड़ी श्रेष्ठता रखणु खपे। पहिरियों पंहिंजी सेवादारी करणु शुरू कयो। 20 साल मां विसरी वई आहियां कि घणा साल पहिरीं खोड़ वक़्तु बितायो हो, घणा साल थी विया, 26 साल पहिरीं थी विया। मां हुन खां 10 साल पहिरीं खां सेखारियां थी, मुंहिंजे दिलि सां इहे ॻाल्हियूं आहिनि। 3 ॻाल्हियूं जेके चवां थी, उन्हनि चयो जेको बि करे तूं चरित्रहीन थी करे कजांइ। अगरि तूं जेकॾहिं तोसां ठीक सां कोन थो थिए त न कजांइ। हिकु नैतिक माण्हू ठही वञजांइ, उहो कजे जेको करणो आहे। तुंहिंजी शादी, सेवादारी, जेकी बि मुश्किल कम आहिनि मां तोखे हमेशह आसीस ॾींदोमांइ। मुंहिंजे वीचार सां तव्हांखे चवणु खपे त तव्हां छा था कयो। मूंखे लॻंदो आहे त तव्हां इहो सोचियो तव्हां ईअं चवंदा आहियो त ज़रूरत खां वधीक तव्हांखे इहो करणो आहे ऐं तव्हां उहो कंदा आहियो, पर तव्हां ख़ाली उन ॻाल्हियुनि ते कंदा आहियो जेके सामान आहिनि। तव्हां उते बि वेंदा आहियो ऐं वधीक सामान वठी करे पोइ चवंदा आहियो त इहो त जाम वधीक थी वियो, ऐं पोइ बि ऐं उनखे खणंदा आहियो वरी बि, ऐं पंहिंजे सामान जो कार्ड खणी चवंदा आहियो। तव्हां मां घणा ॼणा पंहिंजे सामान जो थैलो जॻह ते रखंदा आहियो। तव्हां चवंदव जॉयस माता ॿुधो तव्हांजो, छा तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजे सामान जे थैले उन जे स्थान ते छॾण जी परमेश्वर जे हुकुम सां 2 साल लॻा। 2 सालनि ताईं मां बहाना पई ठाहियां ऐं ॾाढी वॾी गर्मी आहे। मां तव्हांखे सच ॿुधाए थी सघां, ॻाल्हि सामान जे थैले जी न, पर प्रभु जे सेखारण जी हुई मूंखे। हलो त मां तव्हां सां सुठो पई ॻाल्हायां। उन जे लाइ अनुशासन खपे, उन जी आत्म नियंत्रण खपे। मां इहो छा कयो, मां इहो नथी करे सघां, मां इहो न कंदमि। इहो बिल्कुलु हिन करे आहे असांखे संसार जा प्रकाश ॿुधणा आहिनि। हलो ॿुधायो हाणे दुनिया में कहिड़ी ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां पंहिंजो बल्ब भरियो, दुकान ते वयमि ख़रीद कया 2 सैंडल जी जोड़ियूं ऐं 2 पर्स, छो त उहो ॿिए अलॻि अलॻि सैंडल जी जोड़ी सां मैच पई कयनि। आख़िर में मां ख़रीद कयो त 2 जोड़ियूं सैंडल, 1 पर्स। मां ॿियो पर्स न वठी सघियमि, फ़ैसिलो कयो, छाकाणि त घर पहुतमि त हिन में ॻाल्हि सम्झ में आई। उहे पैसा 1 जा वठी चुका हुया। जिते मां सुठी इंसान ठवां, जिते प्रभु मूंखे चाहींदा आहिनि त इंसान नैतिक ठहण जे लाइ मूंखे पंहिंजो वक़्तु पंहिंजा ख़र्च करे वापसि वञिणो हो, उन दुकान वारे खे उहो मोटायो। पर छा थिए, हर दफ़े असां करण सां जेको बि सही थींदो आहे प्रभु असांखे ॾींदो। छा तव्हांखे ख़बर आहे तव्हां कंहिंसां वंचित रहिजी था वञो था ऐं त्याग छॾे ॾियो था, उन जे जीवन में जेको दुख थींदो आहे नंढी ॻाल्हियुनि जे करे। तव्हां मां केतिरा घणा आहिनि कि उहो चवंदा आहिनि नंढी ॻाल्हियुनि जे करे थियो, जेके शायदि ध्यान ई न ॾींदा। आख़िर में इहो चवणु चाहींदमि त अनुशासित माण्हू हमेशह अॻियां वधंदो, उहो सिखंदो जीवन में छा खपे। इहो ॾिसो, तव्हां मां कुझु माण्हू जेके ॿियनि खे चरियो करणु ॾींदा आहिनि, तनाव आहे ऐं उहो ॾाढो बोझो आहे, छो त तव्हां पाण खे माण्हू खे वणण वारो, ख़ुशि करण वारो चाहींदा ऐं तव्हांखे लॻंदो आहे कि तव्हांखे उहो सभु कुझु करणु खपे जेको माण्हू तव्हांखे कराइणु चाहे थो ऐं सुठो ऐं ख़ुशि करणु। हाणे मां कहिड़े हिसे खे हुन जो ॾोहु ॾियां।
उते मथे बालकनी में वेठल माण्हू इहो ॿुधो, तव्हां ध्यानु ॾिजो। बालकनी में वेठल माण्हू आहे जंहिंजे लाइ आहे, पर हिते वेठल माण्हू इन जी ग्रह करे था सघनि, छाकाणि त ॿियनि माण्हू पंहिंजे जीवन हलाइण ॾींदा। तव्हांजो जीवन संतुलित थी थो सघे अगरि तव्हां पंहिंजे पाण खे जीवन हलाइण ॾींदा ऐं तव्हां अॻियां वधंदा उन जीवन में। तव्हांखे हिकु जीवन जीअणो आहे, शक्ति आहे, क़ाबिलियत आहे, सुचात्मक आहे ऐं तव्हांखे ज़रूरत आहे उन जी जेके तव्हांखे दिशा में मोड़जी करे प्रभु तव्हांखे मोड़े छॾे ऐं उहो तव्हां सभु ठही सघो ऐं घर वञी उहो कमु कयो। ठीकु आहे, हाणे उथी करे बीहो। तव्हांखे ख़बर आहे असां सभिनीनि खे पंहिंजे जीवन में संतुलित रहणु खपे। संतुलित जाम महत्वपूर्ण आहे। उन जो मतिलबु आहे हर कमु बराबरि सही थी सघे। अॼु असां पेश था कयूं 4 ऑडियो CD जी श्रृंखला। मां तव्हांखे उहो वठण जी चुनौती ॾियां थी, छो त मां उहो ठाहिणु चाहींदी आहियां जेको संघर्ष मां निकिरे ऐं मुंहिंजे वीचार सां जाम माण्हू इहो ई कंदा आहिनि। उन्हनि खे शायदि ख़बर आहे त उहो छा कंदा। इन करे हे 2 विषय मिली करे सचपच तव्हांजे जीवन खे मथे खणंदा। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।